अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, जी तो प्रीवियस लेसन में CSS प्लस डिव लेआउट जे ज़रिए वेबसाइट जो सिंपल लेआउट जो लेसन पोस्ट किया वियो, पर किन दोस्तन जो चवण त ही असांखे समझ में न आयो है, उन जे लाइ हिन जी वीडियो वधिक आसानी से समझण लाइ तैयार करे वियो आहियां। हाणे अचो त हिन ते बाक़ाइदे कम करण शुरू कयूं। ड्रीमवीवर असां खोलींदासीं। ही मथां जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो डॉक टाइप HTML, हिन जो मक़सदु आहे त ही असांजी जेका वेबसाइट या वेब पेज ठाहियूं पिया उहो HTML5 में आहे। फ़िलहाल असां HTML4 या 4 पॉइंट समथिंग असीं सिखी रहिया आहियूं। ही जेको HTML डॉक टाइप ॾिनल आहे HTML5 खे सपोर्ट कंदो, जेको अॻिते लेसन्स में असां सिखंदासीं। उन खां पोइ ही HTML टैग्स तव्हांखे ख़बर आहिनि। मेटा टैग्स मां ॿुधाए चुको आहियां, टाइटल टैग वग़ैरह ॿुधाए चुको आहियां। टाइटल बार में असां लिखूं था CSS div plus CSS based लेआउट। सब खां पहिरीं आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त डिव बेस्ड जेका वेबसाइट ठाहिबी आहे उन जा सेक्शन्स हूंदा आहिनि। ये एक वेबसाइट जो लेआउट आहे जेको डिव्स में ठहियल आहे। तव्हां ॾिसो पिया मथां ही हिकिड़ो पिंक कलर जो सेक्शन ठहियल आहे, इन खे डिवाइड कयो वियो आहे मीनू बार जे लाइ। उन जे लाइ ही हेडर सेक्शन, उन खां हेठां ही जेको वायोलेट कलर जो वाङणाई कलर जो आहे इहो हेडर जे लाइ रखियो वियो आहे। उन खां हेठि ही जेको थधो साओ कलर आहे उहो कंटेंट एरिया आहे, जंहिंमें हिते मवाद असीं ॾींदा आहियूं। उन खां पोइ ही साइड बार आहे, साइड में हूंदो आहे ये जेको गहरो साए कलर जो आहे। उन खां हेठि लास्ट में ही फुटर आहे नासी कलर जो। इहे माना डिव्स आहिनि, ये डिवाइड कयो वियो आहे हिन वेबसाइट खे, त जीअं असां पंहिंजी वेबसाइट खे मुख़्तलिफ़ हिस्सनि में डिवाइड करे मुख़्तलिफ़ क़िस्म जी डेटा वग़ैरह रखे सघूं। तव्हां ही ॾिसो पिया त मां हिकु डिव ID ठाही आहे। डिव ID कंटेनर जे नाले सां ठाही आहे। डिव जो तालुक़ु CSS सां हूंदो आहे। CSS कैस्केडिंग स्टाइल शीट हूंदी आहे, जंहिं ते हिकु अलॻि लेसन कयो वेंदो। हाणे डिव ID कंटेनर जे नाले सां असां हिकु डिव ठाही आहे, सेक्शन ठाहियो आहे, हिसो ठाहियो आहे, जंहिंखे मूं स्टाइल शीट ही हेड सेक्शन ॾिनो आहे। हेड सेक्शन हितां शुरू थियो, हेड सेक्शन हिते बंदि थियो आहे, हिन जे विच में स्टाइल ॾिनो आहे। कंटेनर जो मक़सदु हूंदो आहे त असां फ़र्ज़ु कयो जॻह ठाहींदा आहियूं त उन जे लाइ हिकु प्लॉट ख़रीद कंदा आहियूं। ये असां पंहिंजी वेबसाइट जे लाइ हिकु प्लॉट ख़रीद करियो आहे, जंहिंजी विड्थ वेकर आहे 1000 पिक्सल्स। उन जो बैकग्राउंड कलर ही #999 ॾिनो वियो आहे। उन जी हाइट मूं जेका ड्रैग ॾिनी आहे 600 पिक्सल, ऐं हिन खे कॉमास जे थ्रू कोडिंग खे विच में ॾिनो वियो आहे। CSS हिकु सुठी हिकिड़ी प्रोग्रामिंग लैंग्वेज आहे, कैस्केडिंग स्टाइल शीट आहे, जेका असांजी वेबसाइट खे ख़ूबसूरत बनाईंदी आहे। जीअं असां मेकअप वग़ैरह कंदा आहियूं त वधीक ख़ूबसूरत ॾिसण में ईंदा आहियूं, अहिड़े नमूने सां ही स्टाइल शीट बि असांजी वेबसाइट खे ख़ूबसूरत बनाईंदी आहे। अचो त इन जो रिज़ल्ट प्रीव्यू में ॾिसूं। ही तव्हां प्लॉट कंटेनर ॾिसी रहिया आहियो, जंहिंजी हीअ विड्थ 1000 आहे ऐं इन जी ड्रैग 600 पिक्सल्स आहे, ऐं उन जो कलर ही असां जेको ही हल्को जेको आहे कारो या ग्रे चई सघूं था। हाणे असां स्टाइल शीट खे मज़ीद अॻिते वधाईंदे मार्जिन सेट कंदासीं। मार्जिन मां तरफ़ हूंदो आहे 0 ऐं ऑटो ॾींदासीं। 0 सां छा थींदो जो असांजी जेका ही वेबसाइट आहे उहा असांजी टॉप ते हली वेंदी आहे, ऐं ऑटो सां उहा विच ते अची वेंदी आहे। पहिरीं तव्हां ॾिठो त ही साइड ते हुई, हाणे असांजो नेक्स्ट रिज़ल्ट ही विच ते अची चुको आहे। उन खां अलावा
हाणे असां प्लॉट ख़रीद करे छॾियो उन जे अंदरि असां हिकु ॿी डिव ठाहियूं था डिव ID बराबर थे हेडर डिव हिते बंदि कंदासीं हेडर सेक्शन में दिस इज़ हेडर असां इन हेडर के वरी अलग स्टाइल शीट ॾींदासीं हेडर जी विड्थ असां 1000 पिक्सल्स ॾींदासीं उन जी हाइट 100 पिक्सल्स ॾींदासीं ऐं इन जो बैकग्राउंड कलर असां पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां गुलाबी ॾींदासीं ऐं जीअं असां हिनखे सेव कंदासीं ऐं हिनखे रिफ्रेश कंदासीं पेज खे त तव्हां ॾिसी रहिया आहियो हेडर सेक्शन असांजो तयारु थी वियो हिन में हेडर जी वेबसाइट जो नालो वग़ैरह ॾींदा आहियूं जी हीअ असांजो सिंध सलामत जो हेडर सेक्शन आहे इते असां पंहिंजो फोटो ग्राफिक्स कुझु बि ॾेई सघंदा आहियूं उन खां पोइ असां कंटेंट एरिया जी डिव ठाहींदासीं डिव ID कंटेंट दिस इज कंटेंट एरिया ये असांजो कंटेंट एरिया अची वियो आहे हाणे तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो पर हिनखे असां मुख़्तलिफ़ डिज़ाइनिंग ख़ूबसूरती ॾींदासीं हिन जे लाइ वरी स्टाइल हिकिड़ो क्रिएट कंदासीं हिन जी विड्थ असां हिनखे ॿिनि हिस्सनि में विराईंदासीं 700 पिक्सल लेफ्ट साइड ऐं साइड बार 300 पिक्सल्स माना अधु अधु कंदासीं 1000 में 2 हिस्सा कंदासीं उन जो बैकग्राउंड कलर असां पंहिंजे मर्ज़ी मुताबिक़ जेको ॾियणु चाहियूं ऐं इन जी जेका मिनिमम हाइट आहे उहा असां रखंदासीं 300 पिक्सल्स जीअं असां हिनखे सेव करे रिफ्रेश कंदासीं त असांजो हीउ सेक्शन ॾिसो लेफ्ट साइड वारो अची वियो आहे उन खां पोइ हाणे असां साइड बार क्रिएट कंदासीं div ID equal to sidebar this is sidebar मैंने सेव कयूं था ऐं रिजल्ट ॾिसूं था हाणे असां साइडबार जो ही साइड बार जी डिव असां ठाही आहे हाणे अचो त असां हिनखे स्टाइल ॾियूं साइड बार जी जेका विड्थ आहे उहा 300 पिक्सल्स उन जो बैकग्राउंड कलर असां फिरोज़ी ॾिनो उन जी मिनिमम हाइट माना घटि में घटि हाइट साॻी 300 पिक्सल्स ॾींदासीं ऐं असां उनखे ब्रैकेट बंदि कंदासीं ऐं हाणे रिज़ल्ट ॾिसूं था रिफ्रेश कयूं था हाणे तव्हां ॾिसो पिया हीअ असांजी डिव जेका आहे उहा हेठि अची वई आहे असांखे हिन जॻह ते खपे उन जे लाइ कुझु स्टाइल वधीक असां ॾींदासीं हिते कंटेंट एरिया में हिनखे फ्लोट लेफ्ट कंदासीं फ्लोट लेफ्ट सां उहो असांजो
जेको कंटेंट एरिया है वो खाबे पासे थी बीहंदो। वरी असां साइड बार के फ्लोट राइट करे था ॾिसूं त उहो मूव थे साॼे पासे। हाणे तव्हां ॾिसो पिया त ही साॼे पासे असांजो साइड बार अची वियो, ही खाबे पासे कंटेंट एरिया, मथे असांजो ही हेडर सेक्शन। हाणे लास्ट में असां फुटर एरिया ठाहींदासीं। फुटर एरिया ॾिनल आहे कोन्हे ॾिनल, div id footer, this is footer, हाणे ही असां फुटर एरिया ॾिनो। हाणे इनखे स्टाइल शीट ॾींदासीं। इन जी विड्थ 2000 पिक्सल्स ताईं। इन जो बैकग्राउंड कलर असां ब्लैक था ॾियूं। इन जी जेका हाइट आहे असां 20 पिक्सल्स था ॾियूं ऐं असां इनखे सेव कयूं था। जीअं असां रिफ्रेश कयूं था त असांजो रिज़ल्ट न आयो। उन जी हिकु वजह आहे, असां इनखे क्लियर बोथ था कयूंसि। क्लियर बोथ हिकु अहिड़ो फंक्शन आहे जेको सभिनी शयुनि खे क्लियर करे असांजे फुटर खे बिल्कुलु हेठां आणे ॾींदो। हाणे असां ही ब्लैक कलर जो फुटर ठाहियो आहे जंहिंजी जेका हाइट तमामु नंढड़ी रखी आहे, सिंपल। असां हाइट इनखे जेकॾहिं 100 था ॾियूं त तव्हां ॾिसंदव हाइट वधी वेंदी। हाणे असां फॉन्ट जो कलर वाइट रखंदासीं। हाणे तव्हां ॾिसंदव त असांजा अखर ज़ाहिर थी विया। हीअ असांजो मुकमल हिकिड़ो लेआउट ठही वियो। हाणे कंटेंट एरिया वधीक आहे, इन करे असांजी हाणे ही जेको कंटेनर पहिरीं असां ॾिनो हो उन जी विड्थ असां 600 रखी, मतिलबु असांजो प्लॉट ही बची वियो आहे। ही असां कमरा ठाहिया आहिनि, ही हेडर जो कमरो, साइड बार, कंटेंट एरिया ऐं फुटर जो। अञा असां वटि प्लॉट ख़ाली आहे। हाणे असां प्लॉट जी जेका विड्थ आहे त उहा त सही आहे। हाणे असां इन जी हाइट आहे उहा 500 था कयूं। हाणे इनखे रिफ्रेश था कयूं। ही मुकमल असांजो प्लॉट भरिजी वियो, असांजा कमरा बि ठही विया, असांजी वेबसाइट ठही वई, असांजा सेक्शन्स div जे ऐं CSS जे थ्रू असांजा तयारु थी विया। अहिड़े नमूने असां पंहिंजी वेबसाइट जो लेआउट div ऐं CSS जे थ्रू ठाहींदा आहियूं।